नाज़रीन, कुंभ मां रिपोर्टर परवेज़ अली मल्लाह जी रिपोर्ट मूजिब वापारी तालिब हुसैन पहियार जो कोर्ट ॾिजी पहुची कुंभ जे वापारियुनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। कोर्ट ॾिजी वापारी मोतीराम ऐं मुंहिंजे मुंशी नामो मिल मूंसां करोड़ें रुपयनि जो फ्रॉड कयो आहे। तालिब पहियार कुंभ वापारी मोतीराम कुंभ में 2 नंबर ज़रई दवाऊं ऐं बिज विकिरो करे ग़रीबनि सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। तालिब पहियार कुंभ मां कलर बिज जो कारोबार कंदो हुयुसि। मूंसां रिकॉर्ड में हेराफेरी करे करोड़ें रुपयनि जो फ्रॉड कयो वियो आहे। तालिब पहियार कुंभ 4 सालनि खां मुसलसिल एहतजाज करे रहियो आहियां। केर बि मुंहिंजी ॿुधण लाइ तयारु नाहे। मां हिन वक़्त बि 2 वेला मानी खाइण लाइ परेशान आहियां। तालिब पहियार कुंभ जेकॾहिं मूंसां इंसाफ़ न कयो वियो त SSP खेरपुर जी ऑफिस अॻियां पंहिंजे पाण खे बाहि साड़े छॾींदुसि। चिताओ कुंभ SSP खेरपुर DIG सखर IG सिंध खे अपील थी कजे त नोटिस वठी इंसाफ़ फराहम कयो वञे। मुतालबो चौथा साल चाहींदे मथां फ्रॉड किते मुंशी नामू मल ऐं मोती मल ईअं मिल कर मथां करोड़ ना फ्रॉड कितने हर सबूत में पे था। मेन शइ रिकॉर्ड जे रिकॉर्ड जहिड़ा फिरी हे तुम्हारा इंसाफ़ छा वञे या नीत में गिरफ़्तार किता वञे। उन खां पिछे जेको हिकु पार्टी में को मोह ॾेगिए त बाबा ग़लती थी गई कारोबार ईअं हूंदी ऐं ॿी पार्टी सेवण सोणे ते हर शइ मञे हल त बाबा मैं ॾोह त ॾोहारियूं त पा पाण सां ॾींदे पियूं असां मलो सां मुंशी निमक हराम जॾहिं त मोटियां त उन मोती मल जेको कुंभ दा डॉन इंसान दुश्मन हर बिज 2 नंबर हर कलर 2 नंबर दवा 2 नंबर अॼु बि हाणे ॾेखो थो वञे जेकॾहिं बिज होसि सॼे नाना पुरो होसनसि इहे कटे भरवा हूंदे ख़ुदि खुदारा में जेके मथों इन ते एग्रीकल्चर वारे इन ते एक्शन चाहियो मंगी साहब हा उन जॾूं बि आहे कुंभ ते छापा लॻे त इहा मोती मल ते FIR कोर्ट ते साबित थियल ये जेको बि कमु करंदे 2 नंबर करंदे दवा 2 नंबर कलर 2 नंबर अॼु बि या मोती मल भांडे ॾेखो त अधु गुणो अॻे घणा जेको बिज नाना प्रूल होसे जे छापा हण त पर कोई कोन थिए केरु पैसे ॾे अॻुवाट ई माना कमु पटी वेंदे एग्रीकल्चर वारा ते ख़ुदा पुछी